सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे अवामी मसइला हल करण जी हिदायत कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मोरे में लंजार हाउस ते चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खां संदनि इलाइक़नि में थींदड़ तरक़ियाती कमनि बाबति पुछा ॻाछा कई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीपी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी, अवामी मसइलनि खे हल कयो वञे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार तरफ़ां नौशेरे फ़िरोज़ में NICVD क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे अवामी मसइला हल करण जी हिदायत कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी मोरे में लंजार हाउस ते चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खां संदनि इलाइक़नि में थींदड़ तरक़ियाती कमनि बाबति पुछा ॻाछा कई। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पीपी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी, अवामी मसइलनि खे हल कयो वञे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर शोबान अबड़ो सां। जी शोबान। विदाही सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी मोरो जे लंजार हाउस ते पहुचण खां पोइ वापसी जेको आहे सो रवानो थी वियो आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारीअ जी दरगाह आफ़त अली मुराद मस्जिद ते जेको आहे सो हाज़िरी भराइण वारो जेको प्रोग्राम आहे उहो कैंसिल कयो वियो आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जे पहुचण दौरान मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु मुकमल तौर ते रोकियो वियो ऐं मीडिया खे जेको आहे सो पिणु परे रखियो वियो आहे। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी लंजार हाउस ते अवाम खे ख़िताब कंदे दौरान हिन चूंडियल नुमाइंदनि जे अवामी मसइलनि खे हल करण जी पिणु हिदायत कई वई आहे। हिन चयो आहे त जेके अवाम जा बुनियादी जेका मसइला आहिनि जेके सो उहे जल्द खां जल्द जेका आहिनि सो तमामु हल कया विया आहिनि ऐं अवाम जे में ठीकु आहे शोबान, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।